बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु फिज़िक्स जो टॉपिक आहे फ्रिक्शन हूंदो छा आहे। त हाणे फ्रिक्शन खे सम्झण लाइ पाण उनखे थोरो बैकग्राउंड में ॾिसंदासीं त फ्रिक्शन हूंदो छा आहे। त हाणे का बि शइ पाण उछलाईंदा आहियूं त उहा हली हली करे बीह रहंदी आहे। मिसाल पाण बाल खे उछलायूं था या का मोटरसाइकिल पंहिंजी हले थी पई त एक्सीलेटर ॾेई करे उनखे पाण छॾे ईंदा आहियूं त हली हली करे बीह रहंदी आहे। इहा छाजे करे बीहंदी आहे? इन में हिकु फोर्स अहिड़ो लॻे थो, हिकु हेठियां जेको ज़मीन जो फोर्स लॻे थो, ॿी उन जी डायरेक्शन में उहा हवा लॻे थी, तॾहिं माना उहो हली करे ऑब्जेक्ट बीह रहंदो आहे। मिसाल पाण बाल उछलियोसीं कंहिं बि ग्राउंड में त हली हली करे उहो बीह रहंदो आहे। उहो छाजे करे बीहंदो आहे? उनखे हिकिड़ी फोर्स लॻे थी जेकी उनखे बीहारे थी। हाणे जेका फोर्स बीहारे थी उनखे त उनखे चइबो आहे फ्रिक्शन। उन फोर्स खे चइबो आहे फ्रिक्शन। हाणे उहो बाल, अगरि हिकु बाल जो सरफेस आहे ऐं ॿियो हुन ग्राउंड जो सरफेस आहे, जॾहिं बाल हुन ते ग्राउंड ते हले थो त ग्राउंड उनखे हलण खां, मोशन खां रोके थो त इन फोर्स खे छा चइबो आहे? फ्रिक्शन चइबो आहे। मिसाल हे किताब आहे त मां हिन खे हीअं छिकियां थो त हिन में ॿ सरफेसिस आहिनि। हिकिड़ो हिन किताब जो सरफेस आहे, ॿियो हे हथ जो सरफेस आहे। अगरि मां हिन खे हीअं छिकियां थो त हिन खे हिकु अहिड़ो ज़ोर लॻे थो, अहिड़ो हिकु फोर्स आहे जेकी हिन खे किताब खे रोके थी त इन खे छा चइबो आहे? इनखे छा चइबो आहे? त फ्रिक्शन चइबो आहे। त हिन में अहिड़ी हिकिड़ी फोर्स आहे, मौजूदु आहे, जेकी ॿिनि सरफेस जे विच में, जेकी कंहिं बि जिस्म खे हरकत करण खां रोकींदी आहे। अहिड़ी का बि फोर्स जेकी ॿिनि सरफेस जे विच में कंहिं बि जिस्म खे रोके त उनखे छा चइबो आहे? फ्रिक्शन चइबो आहे। हाणे पाण खे फ्रिक्शन जा टाइप्स आहिनि। छा आहे स्टैटिक फ्रिक्शन। हाणे स्टैटिक फ्रिक्शन उहा कहिड़ी फ्रिक्शन हूंदी आहे त अहिड़ो फ्रिक्शन जेको अगरि मां हिन किताब खे हीअं हलाइण जी कोशिशि थो कयां, मूव कराइण जी कोशिशि थो कयां, त हिन में हिकु अहिड़ी फोर्स लॻे थी जेकी हिन किताब खे बीहारे थी। जेकी अहिड़ी फोर्स जेकी हिन किताब खे बीहारे थी त उनखे छा चइबो आहे? स्टैटिक फ्रिक्शन। ऐं उनखां पोइ ॿियो पंहिंजो टाइप्स आहे फ्रिक्शन जो त काइनेटिक फ्रिक्शन। हाणे काइनेटिक फ्रिक्शन छा हूंदो आहे? त जेकी अहिड़ी फ्रिक्शन जेकी हिन खे मोशन में आणे थी, अहिड़ो हिकिड़ो ज़ोर जेको हिन खे मोशन में आणे थो त उनखे छा चइबो आहे? काइनेटिक फ्रिक्शन चइबो आहे। ऐं नंबर टियों आहे स्लाइडिंग फ्रिक्शन। स्लाइडिंग फ्रिक्शन जो मिसाल जीअं का स्लाइड हूंदी आहे जंहिंखे पाण उनखे स्लाइड कंदा आहियूं। मिसाल अहिड़े तरीक़े सां आहे त हीअं स्लाइड हीअं थिए थी। हिन में जेकी इहा फ्रिक्शन लॻंदी आहे स्लाइडिंग में, त जीअं मिसाल पाण कंहिं शइ तां हीअं हेठि तिरकूं था, तिरकण में जेकी इहा फ्रिक्शन लॻंदी आहे त उनखे छा चइबो आहे? स्लाइडिंग फ्रिक्शन चइबो आहे। ऐं उनखां पोइ रोलिंग फ्रिक्शन आहे। रोलिंग फ्रिक्शन जो बहितरीनु मिसाल इहो आहे त जेके व्हील आहे, को फीथो हूंदो आहे कंहिं बि गाॾी में, उहो अगरि फीथो हलंदो आहे त उन में फ्रिक्शन कहिड़ी इस्तेमालु थींदी आहे? उन में रोलिंग फ्रिक्शन इस्तेमालु थींदी आहे। हाणे पाण खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि? फ्रिक्शन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? हिकु इहो फ़ाइदो आहे त पाण खे अगरि पाण हलंदा आहियूं त हलण में असांखे फ्रिक्शन आसानी पैदा कंदो आहे। त जीअं पाण कंहिं ज़मीन ते हलंदासीं त ज़मीन ते उहो आसानी असांखे पैदा कंदो आहे हलण खां फ्रिक्शन। अगरि का बि वेहीकल हूंदी आहे, का बि सवारी हूंदी आहे, त उहा अगरि हलंदी आहे, रोड उनखे आसानी पैदा कंदो आहे हलाइण खां। त इहे पंहिंजा हिन जा फ्रिक्शन जा पाण खे फ़ाइदा आहिनि।